नाज़रीन, दादू खान जावेद लगारी की रिपोर्ट मुताबिक पाकिस्तान ट्रेड यूनियन डिफेंस कैंपेन PDUDC अगवान मोरल पंवर, अनवर पंवर, रफ़ीक पंवर, ज़मीर कोरेजो, खाल जमाली, म्यूनसिपल यूनियन अगवान मुर्जा भंड, जमन पंवर, जमात इस्लामी अगवान मोहम्मद मूसा बबुर, खैरुद्दीन बबुर ऐं आल पाकिस्तान वाबदा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स यूनियन CBA दादू तरफ़ां मज़दूरनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते शिकागो जे शहीदनि खे सुरख सलाम ऐं भेटा पेश करण लाइ रैलियूं कढियूं वियूं। इन मौक़े ते अगवान मोहम्मद वरेल मीरानी, अब्दुल अमीन जमाली, अल्ताफ़ हुसैन पल, आफ्ताब पंवर, इमामुद्दीन मल्ला, सैयद अमीन शाह, ज़ाहिद लुंड ऐं ममता सोलंकी समेत ॿियनि अगवान जो चवणु हुयो त लेबर डे खे मल्हायो आहे ऐं इन्हनि इहो बाख़बर कयो आहे त असां मज़दूर सभु हिकु आहियूं ऐं असांजा तव्हां हक़ कॾहिं छो था गज़ब कयो, केसि ताईं गज़ब कंदो। असां पंहिंजा हक़ घुरण ॼाणूं था, असां पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारींदासीं ऐं असां सां तव्हां जेतिरियूं बि मज़दूर दुश्मनियूं कंदो उहे असां हर मोड़ ते उनजो भरपूर जवाबु ॾींदासीं, भरपूर मुज़ाहिमत कंदासीं। शहीदनि खे सुरख सलाह पेश करण लाइ असांजी जेका रैली कढी, शिकागो जे शहीदनि जेका जिदोजहद कई हुई औरतनि जे मसइलनि जे ख़ात्मे लाइ, महांगाई जे ख़ात्मे लाइ, बेरोज़गारी जे ख़ात्मे लाइ, टाइम जेको घणो 16 कलाक जे ख़ात्मे लाइ, अॼु बि 100 साल 150 साल गुज़रण जे बावजूदि बि महांगाई साॻी आहे, बेरोज़गारी साॻी आहे, गुरबत साॻी आहे। अॼु मसइला हल कोन थिया आहिनि, पर मसइला वधिया आहिनि। त असां सम्झूं था त हिन मुल्क जे अंदरि जेसि ताईं हिन मुल्क जा औरत हारी मज़दूर मुनज़िम न थींदा ऐं इनक़लाब बर्पा न कंदा, तेसि ताईं हिन समाज यकजहती तौर पूरी दुनिया में मज़दूर हिकु आहिनि ऐं पूरी दुनिया में 1 मई ते एहतिजाज थी रहिया आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त मज़दूर हूंदो आहे, मज़दूर खां सवाइ को बि जियापो न आहे। इन करे पूरे दुनिया में मज़दूर डे मल्हायो वञे, पाकिस्तान में मल्हायो वञे, अॼु दादू में मल्हायो वञे। अॼोको ॾींहुं मज़दूरनि जे नाम आहे। मुलाज़िमनि खां 18 कलाक, 14 कलाक, 16 कलाक जेके कमु वरितो वेंदो हुयो उहो जबरी पूरी हुयो। लेकिन असांजे उन वक़्तु मज़दूरनि खे असीं सलाम था पेश कयूं, जॾहिं का अवेयरनेस हुई, का मीडिया न हुई, त उन्हनि माण्हुनि जेको आहे उन्हनि सरमाएदार सां जंग जोड़ी ऐं उते रत जी होली खेॾी वई। उन जे करे ॾाढो रत जेको आहे असां मज़दूरनि जो खे उन ॾींहुं मिलियो आहे। असांजा माण्हुनि शहादत जाम नोश कई, पर पंहिंजे हक़ूक़ खां मुड़ो मोटिया न। ऐं इनशाला असीं बि पंहिंजे कोशिशि था कयूं, असीं पंहिंजे माण्हुनि खे हुकूक हासिलात वठी ॾियूं। तव्हां ॾिसो महांगाई किथे पई थी आहे, अटो किथे आहे, चांवर किथे आहे, बिजली जा अघ कहिड़ा आहिनि। हेॾी महांगाई में गरीब मिसकिन माण्हू पघारदार पंहिंजो गुज़र कीअं कंदा। असीं गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त महिरबानी करे इहे जेके तव्हांजूं महांगायूं आहिनि इहे शयूं ख़तमु कयो ऐं तव्हां चाहियो था त असां हेस्को सेप्को खे ख़रीद कयूं ऐं ॿियनि क़ौमी इदारनि खे ख़रीद कयूं। हीअ जेसि ताईं मज़दूर ज़िंदा आहिनि कंहिं बि इदारे खे निजकारी करणु न ॾींदा। महिरबानी।